अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभु ख़बर हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। कराची ऐं हैदराबाद में सुभाणे मकानी चूंडियूं थींदियूं या न, सभिनी खे इंतज़ार। सिंध हुकूमत सूबाई इलेक्शन कमिश्नर खे सुभाणे थींदड़ मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त सिक्योरिटी जा मसइला आहिनि, को बि अणवणंदड़ वाक़ियो थी सघे थो। इलेक्शन कमीशन जो हतमी फ़ैसिले लाइ इजलास जारी। घरो वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में बल्दियाती चूंडुनि जे मामले ते झेड़नि जो ख़दशो आहे। मकानी चूंडूं 15 जनवरी ते थियण ते सियासी पार्टियुनि में इख़्तिलाफ़ ॻणती जोगी सूरतहाल इख़्तियार करे विया आहिनि। कुझु शरपसंद धुरियूं उन सूरतहाल मां फ़ाइदो खणी सघनि थियूं। हिकु नंढड़ो वाक़ियो बि कराची ऐं हैदराबाद में कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। दादू में बल्दियाती इलेक्शन जूं तैयारियूं मुकम्मल। 85 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। 1358 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। ज़िले जे चेनी तालकनि में 638 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं। मर्दनि लाइ 115 ऐं औरतुनि लाइ 117 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन्स जी सिक्योरिटी लाइ 5135 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया। 39 SHOs ऐं 7 DSPs शामिल आहिनि। ईरान जे अॻूणे नाइब बचाव वारे वज़ीर ऐं बर्तानिया जी शहरियत रखंदड़ अली रज़ा अकबरी खे जासूसी जे इल्ज़ाम में फाही ॾिनी वई। ईरान जी अदलिया मूजिबि अली रज़ा अकबरी खे करप्शन ऐं जासूसी ज़रिए मुल्क जे अंदरूनी ऐं बैरूनी सलामती खे नुक़सान पहुचाइण जे ॾोह में अॼु मौत जी सज़ा ॾिनी वई। कराची में करोला गैंग सरगर्म थी वई। डिफेंस तौहीद कमर्शियल वटि करोला गैंग जा जवाबदार ख़ांगी कंपनी जे मुलाज़िम खां 6 लख रुपया फुर करे फ़रार थी विया। CCTV फुटेज साम्हूं अची विया। कराची हैदराबाद समेत सॼी सिंध में थधि जी शदीद लहर, आम ज़िंदगी सख़्त मुतासिर। मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े सबबि ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि खे शदीद परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 16 जनवरी ताईं सीउ जी शिदत बरक़रार रहंदी। नाज़रीन, हीअ हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।